नीह जा नाता, लेखिका सुंदरी उतमचंदाणी। हीअ कहाणी हुन जे कहाणियुनि जे मजमूए बंधन मां खई वई आहे। लिफ़ाफ़े जे मथां त मुंहिंजी एड्रेस हुई, पर पुठियां बिजलीअ जे हज़ारुनि तारुनि गॾिजी हिकु शौक़ु खयों दिलि में अंदरि। कुर्सीअ जे पुठ सां पुठी लॻाए छॾियमि। कुझु देरि बंदि लिफ़ाफ़े मथां नीलम, हिकु बिल्कुलु ई धारी नीलम हलंदी चलंदी रही। पेतीअ में कपिड़ा ठाहिण लाइ ग़िलम ते वेठी हुई। पेती बंदि न पे थी सघियसि। हूअ ज़ोरीअ कपिड़ा दॿाए उहा बंदि करे रही हुई। कमरे जे विच ते पहुची बि मां खेसि कुझु चई न सघियो होसि। हाणे हिमत कठी करे चयमि, नथी बंदि थिए ई त ज़ोरीअ छो थी बंदि करींसि, ॿ टे कपिड़ा कढी वठि न। नीलम जो हिकु हथु पेतीअ मथां, ॿियो हथु ज़मीन ते हो। वॾियूं खुलियल अखियूं मूं तरफ़ करे हूअ खिन लाइ फ्रीज़िंग पोज़ में ॾिसंदी रही। नीलम खे कुझु बि चवण जी इहा ई घड़ी हुई, पर संदसि अखियुनि में एतिरा सुवाल भरियल नज़र पिया आया जो मूंखे जेकी कुझु चवणो हो सो सभु विसरी थिए वियो। उछल ॾेई हूअ पेतीअ मथां चढ़ी वेठी ऐं पेती बंदि थी वई। हिन उथी नैपकिन सां मुंहुं उघियो। ईअं त संदसि मुंहं ते मूंखे पघर जो हिकु फुड़ो बि नज़र न पिए आयो। पोइ बि हुन मुंहुं उघियो। मूंखे यादि आहे संदसि उहा शिकिल, गुलाबी सुंदरता, चुमण जो अहसासु, उभारींदड़ ताज़गी। मूं अखियूं हेठि करे ग़ालीचे जे गुलनि में निहारणु पसंदि कयो ऐं हूअ बैग खणी ॿाहिरि हली वई। टैक्सी टैक्सी, ॿाहिरां परे खां आवाज़ आयो। शरीर में ओचितो फुर्ती अची वई ऐं ॿाहिरि निकिरी पुकारियो, नीलू। ओचितो मुंहिंजे अॻियां हिकु अछी भित खड़ी थी वई। बाबे जो मिलिट्रीअ जे सिखिया वरितल कदावर शरीर। नज़र जो दाइरो नंढो थी वियो। हिन घर में हिन औरत लाइ का बि जॻह कान्हे। बाबे जो हुकुम निकितो। मुंहिंजे वात मां अखर कोन उकलियो। अंदरि हलियो आयुसि। अॼु साॻीअ नीलूअ जो ख़त आयो आहे। हीउ घर जंहिंमें नौकर चाकर ऐं इलाही महिमान, कुता ॿिला, बुलबुलियूं, तोता, ख़बर नाहे कहिड़ो आलम पलिजी रहियो आहे, उन में नीलम लाइ जॻह कान हुई। ख़त न हो, 6 पननि जो दास्तान हो। लिखियल हो, मुंहिंजनि ॿारड़नि जा डैडी। तलाकनामो हथ में मिलण खां पोइ मूंखे ख़त लिखण जो को बि अधिकार न रहियो आहे ऐं न रुचि। पोइ बि ख़त लिखण वेठी आहियां। ख़बर नाहे कहिड़ी इहा प्रेरणा आहे। शायदि पंहिंजे नौकरीअ जे दौरान मूंखे जेके आज़मूदा मिलिया आहिनि, तिन मां पंहिंजे जीवन जे भॼण टुटण जा कुझु कारण मालूम करे वरिता अथमि ऐं इहे ई तव्हांखे ॿुधाइण थी चाहियां। तव्हांखे त ख़बर आहे मूंखे सोशल वर्कर तौरु ब्यूटी प्रोपेलर मिल में नौकरी मिलियल आहे। कहिड़ी न अजीब ॻाल्हि आहे। हीअ नौकरी अहिड़ी आहे जंहिंमें मूंखे हिन मिल जे मज़ूरनि ऐं मज़ूराणियुनि जा झगड़ा सुलझाइणा आहिनि, खेनि सुठियूं आदतूं सेखारणियूं आहिनि, संदन भॻल रिश्ता ठाहिण जो यतन करणो आहे। आहे न अंधे जो अंधनि खे रस्तो ॾेखारण वारो कमु। मगर अंधनि खे राह ॾेखारींदे रोशनी मुंहिंजियुनि अखियुनि में लही आई आहे। तव्हांजे घर में शादी करे अचण सां ई मूंखे महसूस थियो हो त मुंहिंजे पेके घर ऐं तव्हांजे घर में तमामु घणो तफ़ावत आहे। पैसे, पंजड़, सुंदरता ऐं समाजिक दर्जे में त ॿई घर बिल्कुलु हिकु जहिड़ा हुआ। बल्कि कला विकास में बि तव्हांजे घर में जेका ॻाइण वॼाइण जे लिहाज़ खां तरक़ी थियल हुई, इन लाइ घटि में घटि हिकु जनम त कंहिंखे बि लॻाइणो ई पवे। ऐं कला विकास मुंहिंजे माइटनि जे घर में बि घटि कीअं थियल हो। मूं जंहिं वक़्तु नृत्य कला में नालो कढियो हो, उन वक़्तु मुंहिंजी नंढड़ी भेण
चित्रकारी में इनाम खटी चुकी हुई। वॾी भेण हिकु सुठी स्टेज कलाकार थी चुकी हुई ऐं वॾी हासिलात त इहा हुई जो घर में माउ पीउ नंढड़ा भाउर अहिड़ी प्यार ऐं सलूक सां ते वर्तिया जो झगड़ो असांजे कुटुंबी डिक्शनरी मां बिल्कुलु ग़ाइब थिए ॾिठो। असांजो पीउ बिल्कुलु ई नरम दिल इंसान हो। सदाईं भिटाई घोट जूं ही सिटूं ज़ुबान ते हुअसि। निमी खिमी निहार तूं ॾमर वॾो ॾुख। हुन जे उबतर तव्हांजे दादा छाकाणि त मिलिट्री में नौकरी कई हुई, इन करे हर ॻाल्हि में खेसि पंहिंजो ऑर्डर मञणु ठीकु लॻंदो हो। हू उहा ॻाल्हि भुलिजी वियो हो त घर मिलिट्रीअ जो मोर्चो नाहे, घर विढ़ण लाइ तयारी कंदड़ लश्कर नाहे, घर शांती ऐं सर्जना जो हिकु आखेरो आहे जिते सोढ़ीअ पुल तां लंघंदड़ ॿिनि ॿकरियुनि जियां हिक खे हेठि वेही ॿीअ खे मथां लंघी वञण बि ॾियणो पवंदो आहे। तव्हांजी माउ सदाईं हिन जे दड़के दाब में रही। पति पत्नी जो प्रेम नए ज़माने जो स्त्री पुरुष वारो दोस्तानो प्रेम छा थींदो आहे, इहो हिन जे सम्झ खां ॿाहिरि हो। हिन पंहिंजो सारो नारी प्रेम समेटे मातृ भाव में आणे तव्हां ॿिन्ही पुटनि मथां पलटे छॾियो हो। मां नए क़िस्म जे दोस्ताने प्यार जे वीचारनि सां तव्हांजे घर में घिरियसि, जंहिंखे हूअ सम्झी न सघी। तव्हां बि फ़क़ति शादीअ जे नवाण ताईं उनखे सम्झियो ऐं उनखां पोइ हर वक़्तु तव्हांजे वॾियुनि अखियुनि में हिकु टप उथलंदो महसूसु थियणु लॻुमि। हर ॻाल्हि ते चवणु लॻा, हेॾे वॾे घर जी नुंहं लाइ स्टेज ते नाच या अहिड़नि जहिड़नि माण्हुनि सां घर में गजर मस्जण ठहे की नथो। अक्सर शाम जो तव्हांजा दोस्त तव्हां वटि महफ़िलूं लॻाईंदा हुआ। कॾहिं संदनि ज़ालूं या भेनरूं बि गॾु हूंदियूं हुअनि। तव्हांजे गीतनि ग़ज़लनि ते वाह वाह पवंदी हुई। मुंहिंजे अखियुनि में पाणी तरी ईंदो हो। मां पंहिंजे कमरे ॾे हली वेंदी हुअसि। कॾहिं कॾहिं पुठियां ॿुधंदी हुअसि, हिन खे गाने मां मज़ो न ईंदो आहे, ऐं पंहिंजे कमरे में वञी विहाणे में मुंहुं विझी खूब रोअंदी हुअसि। तव्हीं मुंहिंजे पति हुजण जी हैसियत संभाले राति जो 12 बजे मुंहिंजे पलंग वटि अची पुछंदा हुआ, छा थियो तव्हांखे? मुंहिंजे ॻाइण ते वाह वाह तव्हांखे भाए न पई छा? ओह, मुंहिंजे ज़ख़्मनि ते लूणु, फटियल मन, वाह वाह जे नशे में टाट थियल पतीअ खे छा चवे? मां त महफ़िल मां इन करे उथी आई हुअसि जो सम्झुमि पे त मूंखे पंहिंजी कला पेश करण में बि त वाह वाह जो सुख मिलंदो आहे। ही नौजवान पति पाण वाह वाह जो साव चखण खां पोइ बि मुंहिंजे मन खे छो की नथो सम्झे? मूंखे हर वक़्तु स्टेज खां रोकियो छो थो वञे, टोकियो छो थो वञे? हिक भेरे साहस करे मन जो मोंझारो तव्हां अॻियां रखियमि, लेकिन तव्हांजो नज़रूं मूंखे जवाबु ॾियण महिल वर वर करे बाबा जिन जे कमरे तरफ़ खॼी थे वयूं। तव्हांजो जवाबु मूंखे बिल्कुलु यादि आहे। तव्हां चयो हो, हिन देश में औरत ऐं मर्द जो पंहिंजो पंहिंजो दर्जो आहे। तूं कलाकार आहीं, भली हुज, आरसी अॻियां नची टिपी पंहिंजो मन बहलाए, पर तुंहिंजो स्कूलनि में वञी ॿारनि खे नाच सेखारण या ख़ुदि स्टेज ते अचणु बाबा जिन खे बिल्कुलु ई पसंदि नाहे। बाबा जिन त बाबा जिन आहिनि, लेकिन तव्हां उन वक़्तु स्त्री पुरुष जे हिक जहिड़ाईअ वारे नए नाते जो को बि आदर न करे तव्हां चयो हो, तूं हद खां वधीक थी ॻाल्हाई हिन घर में। बाबा जो हुकुम न मञणु माना घर खां ॿाहिरि हुजणु, सम्झे? उन वक़्तु मूं दरिया जेतिरो रुनो हूंदो, लेकिन सभु बेसूद। सुबुह जो मां निंड मां ई न उथियसि। तव्हां डॉक्टर घुरायो हो, संदसि दवाउनि सां सुजाॻ थियसि। कुझु ॾींहंनि बैदि डॉक्टर चयो हो, हेॾे सुंदर हिन शाही घर अंदरि का स्त्री एतिरो दुखी रहे जो बेहोश थी वञे, सा ॻाल्हि मूंखे सम्झ में नथी अचे। मुंहिंजो मन त ॻिचीअ ताईं भरियल हो। मां छुलकी पियसि। मन किथे कंहिंसां छुलंदे
छुटकारो त मिले। ऐं डॉक्टर थी पियो मुंहिंजो मुंहिंजो हमदर्द। संदसी सलाह ते मूंखे वरी ॿारनि खे ड्रामा सेखारण या कॾहिं कंहिं दूर दराज ॻोठ में नृत्य पेश करण जी मोकल मिली वेंदी हुई। नंढड़ा गुल, रोशन ऐं मीना आया त तव्हांजी माउ बि मुंहिंजे वेझो आई, मगर हूअ पंहिंजे मातृ प्रेम जे सुकल ॿूटे खे वरी ताज़ो करण लाइ ॿिन्ही ॿारनि खे खणी वई। मां मञा थी मूं में ॿारनि सां एतिरो नरम वर्ताव करण जो ॾांहुं अञा पैदा न थियो हो, मगर हुननि खां सवाइ त मुंहिंजी जीवत बणिजी पई हुई सुको वण। हूअं बि हेॾे वॾे घर में जिते पाणीअ गिलास बि नौकर ॾियनि, उते माउ खे ॿारनि जी कहिड़ी थी परघोर लहणी पवे। मुंहिंजे दोस्ताने प्यार खां वांझल मन अंदरि, मातृ प्यार खां हटायल मन अंदरि, डॉक्टर जी हमदर्दी हिकु नरम नाज़ुक सलो पैदा कयो। मां डिॼी वियसि ऐं उहो नरम नाज़ुक सलो मूं कोडर हणी मन मां कढी फिटो कयो। लेकिन तव्हां हिकु ॾींहुं चयो हो, ही सालो डॉक्टर ॾींहं में हिकु ॿ भेरो ज़रूर थो अचे। बाबा जिन खे त ॾाढो गुस्सो थो अचे हिन बेकार इंसान ते। मन में चयमि, पति देव उथी पंहिंजो आस्थान संभाल, पंहिंजे पत्नीअ खे ॿांह वड़ाए चओ, राणी तुंहिंजे मन अंदरि को बि दुख हुजे मूंखे ॿुधाए। मगर पुरुष जे फर्ज़ संभालींदे पतीअ जे फर्ज़ विसारे छॾण वारे खे केरु इहो सभु यादि कराए। मूं उन वक़्तु फ़क़ति एतिरो चयो हो त ही घर त सॼो ॾींहुं महिमान सराय बणियो थो रहे, उन में हिकु महिमान वधीक अचण सां कहिड़ो थो फ़र्क़ु पवे। तव्हां धमाल कढी वराणियो होम, इहो फ़र्क़ु मूंखे न सम्झाए, मां ख़ूब थो ॼाणा। ऐं ॿिए ॾींहं ते ख़ुदि बाबा जिन अची चयो हो, डॉक्टर जो हिते रेल छेल अचणु मूंखे बिल्कुलु पसंदि कोन्हे। जंहिंखेसि अचण खां मना न कई अथई त ॿुधी छॾ, तो लाइ बि हिन घर में जाइ न रहंदी। मूंखां इहा बेइज़ती, ही मिलिट्री जो ऑर्डर बर्दाश्त थी न सघियो। न त डॉक्टर खां मूं लाइ एॾी वॾी अहमियत त रखी कान थे जंहिंखां सवाइ मां रही न सघां हा। आख़िर शादी कयल औरत ॿिनि ॿारनि जी माउ हुजण खां पोइ बि तव्हांजे घर में इज़त लाइक़ नाहे त उन जो घर में रहणी कहिड़ी अहमियत थो रखे। ऐं मां तव्हांजो पति पणो पलव मां छोड़े तव्हांजे दिल जे सख़्तीअ भरियल ताक़ ते रखी आयसि। हिकु दफ़ो वरी बि किन विच वारनि मूंखे तव्हां वटि वापसि अचण लाइ चयो हो, लेकिन मूं जवाबु ॾिनो हो, अगरि पति देव ख़ुदि अची कोठे वञे त वेंदसि। ऐं तव्हां वटां जवाबु आयो हो, जीअं पाण ई निकिरी वई आहे तीअं पाण ई अचे। केॾी न ठठोली आहे, छा वाकई मां पाण ई निकिरी वई हुअसि। ऐं सीता माता जी परंपरा निभाईंदे मूं मरी वञणु क़बूल कयो, पर तव्हां वटि मोटी अॻे खां वधीक बेइज़्तो थियण खां इनकार कयो। काश हिकु नए राम जो जनमु थिए हिन देस में ऐं ॿख विझी मथे खणी वठे सीता खे दुखनि जे अकेले बन मंझां। शक्तिवान बदन अंदरि मेण चहिरो मन सीता खे खड़ो करे चवे, हल मुंहिंजे जीवन साथण, तोखां सवाइ मुंहिंजो कोई यज्ञ सफल कोन्हे, काई परंपरा पूरी थी नथी सघे। उथ मिठी, हल मूंसां नीलू। ऐं हेठि सही कयल हुई नीलू अची। मूं ख़त पढ़ी बंदि कयो, पर ख़त मां वधायल हथ मुंहिंजे अॻियां पियो फिरे। सम्झां थो तलाकनामो वठण खां पोइ बि मुंहिंजो उते वञणु ऐं पंहिंजनि ॿारनि जे माउ खे मुमल मिठी सॾे वठी चई अचणु पंहिंजे घर जे भातियुनि खे बिल्कुलु की न वणंदो। लेकिन हेॾो वक़्तु जेको अकेलो रही पंहिंजे माण्हुनि जे हेॾीअ बस्तीअ विच में पाण खे क्यास भरियल नज़रुनि जो निशानो थींदो ॾिठो अथमि, सो छा मूंखे वणंदो रहियो आहे। हेतिरनि ज़ालुनि मर्दनि जूं हमदर्दी ऐं क्यास सबबां वधायल ॿ आङुरियूं पंहिंजे स्त्री जे वधायल हथ जे भेट में कुझु कीननि। कुटुंब परिवार जी नुक्तचीनी अगरि असांजे नए ज़माने जे जवाननि ऐं जवानड़ियुनि लाइ फांसीअ जी रसी बणिजी पवंदी त मां उनखे टोड़े ॿाहिरि निकिरी वेंदुसि।
लॻे थो मुंहिंजे हथ में लिफ़ाफ़ो नाहे, हिकु दोस्त जो नींहं जे नाते जो अॻियां वधायल हथु आहे। तव्हां ॿुधी रहिया हुआ कहाणी नींहं जा नाता। हुन जूं लिखियल ॿियूं कहाणियूं तव्हीं पढ़ी सघंदा हुन जे वेबसाइट www.sundariuttam.com ते। पंहिंजो रायो मोकिलींदा असांखे info@sindhisangat.com ते। पाण बि पढ़ो ऐं ॿियनि खे बि ॿुधायो। सिंध त फैलायो।